अदा भाइर जहिड़ो असांजो हाल आहे तव्हां भाइरनि सां असां पेश कंदासूं। असां आया आहियूं तव्हां वटि उमेद सम्झी महिरबानी करे असांखे हिन इलेक्शन में जीतरायो। जीअं तव्हां हुकुम कंदव उहे थींदो। बाक़ी तव्हांजो जेको बि सुवाल जवाबु हुजे भले मूंखां पुछी सघो था, मां तव्हांखे ॿुधाइण लाइ। असांखे रोड बाबा रोड असां असुल खां वठी ठारायूं आहे। पहिरियां बि असां तव्हांखे रोड ॾिना, पर जॾहिं खां असां तव्हांखे रोड ॾिना तॾहिं ॾिठोसीं ग़रीब आवाम खे तकलीफ़ आहे। छाजे करे जेका माई वीचारी वञे पई ॿार ॾियणु तव्हां ते ॿीनो ख़र्चो, पोइ असां इन लाइ ॿियो चकर रोड न ठारायो त जीअं तव्हां हितां खणो की गस में ॿार ॼमे सुते पचे न तव्हांजो ख़र्च बचो। असां तव्हांजी भलाई लाइ सोचियो आहे। बाबा ॻाल्हि ॿुधो, तालीम असां इन लाइ बर्बाद कई आहे त जेकॾहिं सभु तव्हांजा छोकिरा पढ़ंदा, तव्हां खीर जे ढुकला लस्सीअ फुड़ेला सिखंदो, तव्हांजो माल केरु चारे, बनियूं गैराबाद थी वञनि हा। सभु सॼी दुनिया तालीम में हुजे हा त बाक़ी पोइ माल केरु चारे हा, बनियूं केरु करे हा, बर्बाद थी वञो आहे। असां वरी तव्हांजी भलाई लाइ सोचियो आहे बाबा। लाइट असांजी कान थी हले, लाइट इन लाइ असां तव्हांजी थोरी कटी आहे त जेकॾहिं जंहिं इंसान खे मौसम में पघर नथो निकिरे सो सदाईं बीमार आहे। असां वॾा माण्हू आहियूं, असांजी लाइट वञे कोन थी, सदाईं एसिन में हेॾां होॾां त ॾिसो असां ते ख़ुदा जो ॾमर, खंड बंदि, लूणु बंदि, गिह बंदि ऐं अणमखी मानी खाऊं था। असांजी हालत कुतनि जहिड़ी लॻी पई। असां तव्हां ग़रीब आवाम लाइ भलाई कई आहे। बाबा नौकरियूं जेकॾहिं तव्हांखे असां सभई ॾेई छॾियूं त पोइ असांजा ज़रदारी छा कुता खाइनि छा? नौकरियूं असां पंहिंजी क़ौम खे ॾींदासीं बाबा। वरी बि अलाह ख़ैर करे असां तव्हांजा ॼातल सुञातल आहियूं। अॻे बि एतिरा साल हुकूमत असांजी तव्हां ॾिठी आहे। इन चकर असांखे तव्हां वोट ॾेई कामयाबु कयो इनशाला। त अॻे खां बि और तव्हां अचर पाण था ॾिसंदो। इन में असांजी का बि कोताही थिए, कमी पेशी थिए ऐं असांजी का बि ग़लती हुजे त उन लाइ अॻिते लाइ अॻी ग़लती असांखे माफ़ कजो। बाक़ी हिन चकर जेको हशर थी वियो सो ख़ुदा ॾिसंदो। फसलनि जा रेट गुरबत थी वई आहे। जा रेट ॻाल्हि ॿुधो, तव्हां त फसल काया, सभु रेट तव्हांखे ॾियूं त असां बुख मरूं छा? असांजो छा आहे, हाणे ॾिसो 250 रुपया कमंदो, तव्हांखे असां 80 रुपया वठी ॾिनो आहे। असांखे छा मिलियो 110 रुपया, 160 रुपया। हाणे 160 में असांजो ख़र्चु ॿधो, तव्हांजो ख़र्चु ॿधो। तव्हांजूं रनूं लस्सी खाई वक़्तु गुज़ारे वियूं, बसर खाई। असांजूं बाबा हाणे एसी खां सवाइ वेहनि कोन। हुननि जा मेकअप ख़र्च तकलीफ़ूं त असांखे तव्हांखे कहिड़ियूं आहिनि? रखूं असांखे बीमार, असां तव्हां कॾहिं थियाओ बाबा? असां तव्हांजी भलाई लाइ डीज़ल पेट्रोल डीज़ल पेट्रोल असांजो को बि ॾोह कोन्हे। MPA खां वठी MN ताईं मथे मंडी में त खणी लहे, पर असां वटि त नथो लहे न बाबा। उन में बि असां तव्हांजी भलाई लाइ जेकॾहिं सस्तो कयूं त तव्हां उन जाइ ते 60 लीटर ॿारे वेंदो। महांगो आहे त 30 में कमु कयो पिया न बाबा। बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। तव्हां भाइरनि खे का बि हिन खां पोइ तकलीफ़ कोन ईंदी। ऐं जेकॾहिं तकलीफ़ आई त पोइ असां वेठा आहियूं। अॻे बि तव्हांखे तकलीफ़ कोन ईंदी अथऊं। 20 सालनि जी हुकूमत में तव्हां पंहिंजो हशर ॾिठो आहे। वरी हाणे इनशाला उन खां और हूंदो। बाक़ी महिरबानी करे हिन चकर तव्हां PP खे जीतरायो, वरी हूंदो वई छा जो ॾिसो न। PP ज़िंदाबाद, पर भुट्टा मुर्दाबाद। भुट्टा असां सभु मारे छॾिया, हिकिड़ो बि कोन बचायो अथऊं। बाक़ी रही PP साहिब इनशाला। हिन खां पोइ तव्हां इन जो नालो बि न ॿुधंदो त असांखे चइजो त ज़रदारियूं न त ठहियो। हाणे पार्टी पोइ ॾिसूं असां का न का पंहिंजी लीग ठाहींदासीं। हिन चकर उहो कामयाबु थियूं या तव्हां भाइरनि जी महिरबानी जो हिन चकर असांखे कहिड़ी बि सूरत में तकलीफ़ पाण खे ॾेई ऐं इलेक्शन में जीतरायो बाबा। बाक़ी ईअं न असां सचे फ़क़ीर आहियूं, खथे वाले फ़क़ीर आहियूं। हाँ, बाक़ी तुसारी औरतें को जिन होवन, सगा फीना होवे, बिगैर खर्च दे असां पाई पैसा न खिनसूं बाबा। ऐं अल्लाह साईं जी महिरबानी नाल असां असुल कनो तूं तुसारे भिराऊं फ़क़ीर जेके तुसां डाचे चईंदे हसे कांडेरे दा बिज असां दा। तुसां ईअं सम्झो त तुसां नाल अहिड़े बिज असां आणे सुई जो तुसां ई न होसो। पट्टी वाले पैसे ॾिनो माने पट्टी वाले पैसे जेके न से इन लाइ त सभु अवाम गैरतमंद थी असीं त असांखे केरु भईसी। असां छा त माणी दे रने को पिनण सिखालूं। रने जे नाले ते पैसे ये मर्द जे नाले असां कोन दे, पर असां रने को ॾे। असांजा भले अवाम पुछड़ी थी वे पिनन ऐं चुप बेगैरत थी वञे। रने जे नाले उथई बि लिखियलु त कुझु नहीं। बाकी कौन तुसारी मर्जी, असा तुसारी भलाई ला सोचाए कि जो ऊं तो तुसारी इज्जत होया तुसारे रने नी कान होया। असा असा तुसा भेरावे दी भलाई ला किता है। बाकी कौन तुसा आप सोच। अदा बे के सवाल करना है
बाबा जेको सवाल होवे भले मेनाल करो बाकी अस्पताल असा इन ला तो सारे कोठे में कोनी ठावाई ते जेकर अस्पताल होसी कोठे च तो सारे घर दे कमकार खराब थी सन जे माई को कुख जो सूर थी सी तब अस्पताल बैठी सी तो सा गुले ने वक्सो उन्हें करे असा अस्पताल तो सा गणो करे ठावाया ते जे भले का भी बीमार थी तो सारी गस जे मर पवे अस्पताल न पाजे तो वाली भी कोशिश न कर चीज माई बीमार थी सारी भलाई ला सोचा बाबा तालीम वाला बाबा गाल बुधो ने इनेला तालीम तो सा बुधाइस जे कर सब तो सा तालीम तो को आखे सी में को वजारत दे को पढ़िया लिखा है को आखे सी इतलिया तो नौकरियां सरकारी को बच्चे चेते हिन कोन तो बाकी तो सा वसा क्या दे उने ला तालीम तो बाकी नौकरियां घणिया मिला नहीं रे साहब सही नौकरी का थाई को पर वो में को मथू हुक्म छाए साहब दा तो जरदारी को हम करूं सवा बे को नीति ते आला फसल भेलाया वे ओ केड़ा ही फसल बाबा ओ फसल आप समझ सकदे हो सर कोट वरते बाकी रही गाल ते जो को गंद किचरा है सो मेहरबानी करी हो कट साफ करो जरदारी को आबाद करो जिंदाबाद करो जरदारी जिंदाबाद अरे नाला तो माना सरकारी मुर्दाबाद मैं माना तो सारा अरवा दिदा तो वहां तो पहुंचे सो बाकी असा वाली इज्जत में वेंदा वधी कोण मैं तुसा भेरावे करूं में समझाया मैं खथे आला फकीरा तुसा को दुआ करे सा ऐं असाले वडे जेके से दादा बालू आ वडा फकीर आ सरदारी सजी उम्र खुदा वाले थी रहे पर असा ते खुदा दा डमर जा जो मोहतरमा नाला सब शादी की न असा क्या हुकूमत असा मुझे समझ आइए असा हलाइए भले हुने करूं पीछे जे खो गया आसी तो असा को वधी कुछ रहा ए जगह हुकूमत सां लाई है इन वडे फायदे रहते हैं भाई मेरा तो साला असा करी पेला के नहीं सोचा अब आज जिनकन बनी दा 100 करे ओ परेशानी असा की 50 असा गुले 50 तू सुकून नाल जाका 4 बंगले ने तू 24 नौकर खपन ते करे असा जा चई ते जगह ते दू तू असा गुले दू तू जल ते 6 भले 24 तू 12 नौकर असा अपने रखो असा परेशान हूं ते तू परेशानी घटाई छे वक्त भला गुजारिया वे तो साल तमाम भिरावे नाल पाड़े ओड़े नाल तमाम सुठे हलियो बाकी वाला खैर करे बाकी चके तो सागण 50 एकड़ छोड़या से इन चक्कर तो सा इलेक्शन से चायो खुदा कर जीरो तो सागण कोनो थी तो सा सुकून ना अब ये की सवाल करना है रसनाल रसवा भले बाबा जी पे फिरा को असा तो सारी भलाई ला सोचा उही को तो सा उतर न समझो ना वो असा समझते भी अब गाल बुधो ना शाखा सा इन हेला बंद किया जनवरी महीना कच्चे दा एरिया भलाइन रात दा शाला जनवरी महीना रात दा तो सब शाख दा पानी बना पवे असा क्या शाखा सुको जना अपने मिशिना होने दी दा पानी बहे घर सुते पे हो जाता